झली तां न रहां धारा पसण प्रिय जे। अपर आजिज़ आहियां लालन जां न लहां। फरदा मूं फिटी की वादे ॾे न वहां। सुबाह सी न सहां ख्वाह मेड़िए ख्वाह मारिए। फरदा मुंद फिटी की नक़द खयो नार। हीअ जा वाग विलीअ जी वेरम ॾे मवार। जेकी मुठीअ मार जेकी मेड़ मुठीअ खे। मुठी थी मुद्दआ घुरे मौत थियो मौजूद। अची त अॼु करियां सुबाह जो सुजूद। जेकी ने वजूद जेकी मेड़ मुठीअ खे। जेकी मेड़ मुठीअ खे जेकी मुठीअ मार। ॾुखीअ खे ॾेखार हेकर होत अखियुनि से। ॾुखीअ थी ॾधूर लहसी लऊं पुनुअ जे। ॾेई आग अतोर सभु न खाई ससुई। ॾुखी ॾिख विसार सेज फिटी कर ससुई। पटिए पेर निहार त आरियाणी उतां लही। ॾुखी ॾुख मथे करे वां छपर पेही। गॾु ॿई ॾेही सूधियूं ॾींदे ख़बरूं। ॾुखीअ ॾींहाणी मुठीअ मथे हथड़ा। तंहिं पर न खाणी जंहिं पर जिए जेॾियूं। ॾिसण ॾिखां अगरो ससुई आण मशक। थियो बानी भर ओयूं लुॾम पसी लक। वर पुनुअ सी पलक खोए 12 माह ॿियनि सी। हरदम होत पुनुअ जो ॾिसण भांइज ॾिख। वर पुनुअ साण पलक ॿन 12 वरिय ॿियनि सी। थोर वेरमी थियो वञण वेरम न सहे। ॾेई मर्ज डूंगरे जतन कारण जीव। हॾ न हूंदो हियो साहो पिरियां तां सदको। ॾुखीअ संधियूं डूंगरे आधीअ आहूं पून। ॾारे जो डूंगर खे सो कीअं चयो चून। आरीअ जे अरमान में माण्हू मिरूं रून। इन पर सेई हून हीअड़ा जन हॼी विया। ॾुखीअ संधियूं डूंगरे पसो पिठूं पून। मोए पुॼाणा मुंद खे रोज रुञन में रून। भुना इहें चून त मुई असांखे मारियो। ॾुखीअ संधियूं डूंगरे ओछंगारूं अचनि
हणी सांग ससुईअ खे किलो कयो केचियनि जे हथां हो त मरनि हो त तनी जी हंज में। ॾुखीअ संदियूं डूंगरें वण टिण वायूं कनि वटा वेही जन वढीअ से वाढोरिया। वढीअ से वाढोरिया रत न ॾिठो जन मौत क़बूलियो तन ॾिठो जन ॾुखीअ खे। कंहिं जंहिं ॾुखां ॾे पारां भाउ खे पांधीअ सूर भरियाई से ॻाल्हि कयाई जन से। कोजो वढीअ वढ जीअं विण वढियाई वढसी ॾुख ॾुखीअ खे लठ जन ॾिठी से ॾुखिया थिया। वढियल थी वायूं करे कुठल कुकारे हुन पन पंहिंजा सारिया हीअ हंजूं हॾन लए हारे। ॾुखीअ तोए ॾुकार तोड़ी वसन मीहड़ा साहिब हथ सुकार हिन वस आहिन हथड़ा। ॾुखीअ तोए ॾुकार सेणनि ॾेहो सुकारियो ॿारो चाणो ॿार सभोई सुआवसी।